मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं रोज़े जी हालत में स्विमिंग पूल में विंझण कीअं आहे? रोज़े जी हालत में स्विमिंग पूल में विंझण त जाइज़ अमल आहे, पर उन में एहतियात करिणो आहे। एहतियात इहो करिणो आहे त स्विमिंग पूल में विंझण जे करे पाणी हलक में त न वेंदो मंझि में, या अहिड़ी तरह मुंहिंजे नक में त पाणी न वेंदो, त इन शयुनि जे जेकॾहिं एहतियात आहे त पोइ त स्विमिंग पूल में विझी सघो था। पर उन में बि जेको आहे एहतियात करिणो आहे। बाज़ स्विमिंग पूल अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि औरतूं ऐं मर्द गॾु बि विझंदा आहिनि, त अहिड़े खां त जेको आहे परहेज़ करिणो आहे। त जीअं स्विमिंग पूल जे अंदरि औरतूं बि विझनि थियूं ऐं मर्द बि विझनि था, त रोज़े जी हालत में तव्हां वञी करे किथे वञी विझंदव? त हे त बिल्कुलु बहितर तरीक़ो आहे ई न। हा, अहिड़ो हिकिड़ो स्विमिंग पूल आहे जंहिंमें सिर्फ़ु विझनि ई सिर्फ़ु मर्द था, त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। रोज़े जी हालत में विझी सघो था स्विमिंग पूल जे अंदरि, कोई जेको आहे ममानत न आहे। हा, एहतियात लाज़िमी आहे त पाणी मुंहिंजे हलक में अंदरि हलियो न वञे, अहिड़ी तरह नक में पाणी हलियो न वञे। जेकॾहिं एहतियात आहे विझी सघो था, पर जेकॾहिं तव्हां चओ था मूंखे एहतियात थी न सघंदो, त पोइ तव्हांजे लाइ बहितर आहे, तव्हांजे लाइ मुनासिबु आहे तव्हां स्विमिंग पूल में रोज़े जी हालत में न विझो।